नाज़िम मीरपुर माथेलो जे DHQ अस्पताल में माज़ूर पंहिंजा माज़ूरी वारा सर्टिफिकेट्स वेरीफाई कराइण लाइ पहुतल आहिनि, जिन खे सख़्त ॾुखियाई दरपेश आहिनि। ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, DHQ हॉस्पिटल मीरपुर माथेलो में मौजूद आहियूं। हिते ही डिस्ट्रिक्ट घोटकी जा माज़ूरी सर्टिफिकेट वेरिफिकेशन कराइण जे लाइ हिते पहुतल आहिनि। माज़ूरनि सां ॻाल्हाईंदासीं त हिननि खे कहिड़ी मुश्किलात जी दरपेश अची रहियूं आहिनि। 15 ॾींहं थी विया आहिनि मूंखे। 15 ॾींहंनि खां बाद हाणे अपील असांजी क़बूल थी वई आहे। वधीक हाणे अलाह खे पर था माज़ूर आहियूं जंग खां ग़रीब आहियूं। मिस्किन ग़रीब असां हिते बीठा आहियूं छा अञा तक। साईं ॻाल्हि इहा आहे त हिते माज़ूरनि खे को फैसिलिटी न आहे। माज़ूर वीचारा रस्तनि में बीठा आहिनि, धिका खाइनि था पिया ऐं इहो को तरीक़ो कार कोन्हे साईं। असांजो इहो मुतालबो आहे, चलो असां त तकलीफ़ निभाए आया आहियूं, जेके आईंदा माज़ूर अचनि त सर उनखे इंतज़ारु न करायो वञे। हिते ॾाढो वेट करायो वञे थो माज़ूरनि खे। हाणे विया आहियूं सही कराइण लाइ, डॉक्टर साहिबु ॾिठो बि आहे, वरी रिसीविंग लाइ तक़रीबन घंटो लॻी वियो आहे सर। मां कमाइण वारो कोई कोन्हे, मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजी न औलाद न बि माज़ूर आहे, मूंखे कोई न मुंहिंजो ॿुधो वञे। मदद करो मुंहिंजी ग़रीब जी। मां 3 ॾींहं यकी पंधु कंदो ईंदो आहियां। मां पैसा वठी करे मां किरायो करे ईंदो आहियां हिते। गुंगो आहे, बोड़ो आहे। हा, चवनि था हाणे सखर वञो, हुते असांखे लिखी ॾिनो अथनि, हिते नथा हो करनि सही। उते नहीं 2-3 साल थे असां दवा करा थक पे थे। असां लाल पिता भी खानपुर मार लगती है जय जामदे तने कागज रीते थे टपे मार दे ठीक है ना तो वाल पे धके दे सने दे ओडे। असां मजदूर माण्हू, मुंहिंजो घर वारो मजदूर आहे, मां पाण मजदूर आहियां। ग़रीबनि जी ॿुध, नंढा नंढा बच्चा आहिनि, असां काॾे वञूं। उन खां जेको आहे न असां डॉक्टरनि खां चेक करायोसीं त हुननि असांखे पर्ची लिखी ॾिनी ऐं हुननि चयो त बाबा तव्हां सखर वञो, असां साइन नथा हणी सघूं। असां माज़ूरनि जो डे फिक्स कयो आहे, उहो कयो आहे छंछर जो ॾींहुं। छो छंछर ते असांजा 2 सर्जन वेंदा आहिनि, डॉक्टर जानाराय हूंदी आहे, डॉक्टर कन्यालाल। पूरो असांजो बोर्ड वेंदो आहे ऐं उन ते असांजे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके माज़ूर आहिनि, कंहिंजो जेकी आहे ॿांह कटियल आहे, कंहिंजी जंग कटियल आहे, या को माज़ूर आहे या CP चाइल्ड आहे, उहो तक़रीबन जेके अचनि था असां उन्हनि खे पोइ सर्टिफिकेट इशू कयूं था ऐं पोइ नादरा खां बाद में उन्हनि खे इशू थींदो आहे। उन्हनि खे वधीक जेको आहे उहो DC साहिबु उन्हनि खे डील करे पोइ बैतुल माल मां कुझु जेको आहे उनखे फ़राहम कंदा आहिनि। हिते डेली जेके असां वटि अचनि था उहे माज़ूर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अचनि था। तक़रीबन 200-250 हर छंछर ते असां उन्हनि खे सर्टिफिकेट ॾियूं था। कोशिशि करे हर मरीज़ खे सही नमूने डील कयूं था पिया। हिते जेकी सहूलियत आहे उन्हनि खे ॾियूं था पिया। पर कुझु मसइला असां सां आहिनि, जीअं असां वटि आई स्पेशलिस्ट आहे उहो कोन्हे, असां वटि आर्थोपेडिक सर्जन आहे उहो न आहे असां वटि, ऐं न्यूरोसर्जन जी ज़रूरत आहे। जंहिंजे करे कुझु मरीज़नि खे मुश्किलातूं अचनि थियूं पियूं, उन्हनि जे करे असां उन्हनि खे DHQ हॉस्पिटल सखर रेफर कयूं था पिया। असां वटि साईं ज़िले घोटकी जा सॼा माज़ूर अचनि था, जंहिंमें अखियुनि खां माज़ूरी, कन ॿुधण जी माज़ूरी, या ॻाल्हाइण जी, या हॾी जी माज़ूरी। पोइ असां वटि जेके हॾी वारा, पोलियो वारा ऐं ENT वारा, इहे असां पाण करूं था हिते। बाक़ियुनि खे असां रेफर था करूं जेके उनजा स्पेशली आहिनि। कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर माथेलो।